بسم اللہ الرحمن الرحیم یا ایتھا النفس المطمئنہ ارجعی فادخلی فی عبادی وادخلی جنتی فادخلی فی عبادی وادخلی جنتی بسم اللہ الرحمن الرحیم بسم اللہ الرحمن الرحیم انا اعطیناک الکوثر فصل لربک وانحر ان شانئک هو الابتر آمنت باللہ صدق اللہ العظیم. ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि करियां हिन ख़ूबसूरत महीने जी जंहिंमें असां जेतिरो बि कमु करियूं जो नेकियूं ई नेकियूं आहिनि, इमाम सादिक जाफ़र इहो चयो आहे त जेकॾहिं तव्हां रोज़े में सुम्ही रहो था त उहो इबादत जे बराबरि आहे, ऐं जेकॾहिं तव्हां ख़ामोश आहियो, ख़ामोशी में आहियो त पोइ उहा तव्हांजी जेका ख़ामोशी आहे उहा बि इबादत ई कंसीडर कई वेंदी, उहा तस्बीह तव्हांजी कंसीडर कई वेंदी, तस्बीह पढ़ण बि हिकिड़ी इबादत ई हूंदी आहे. ऐं जेकॾहिं तव्हां हिन बाबरकत महीने में जेके बि अमल करियो था उनजो तव्हांखे बोनस मिलंदो, जीअं असांजो ईद हूंदी आहे त थोरो पघार बोनस ते मिली वेंदो आहे, तीअं ई तव्हांखे जेको अजर आहे उहो बोनस ते मिलंदो. तव्हां जेका दुआ कंदा उहा दुआऊं तव्हांजूं जेके आहिनि उहे क़बूल पवंदियूं. त कोशिशि करियो थी सघे जेतिरे खां जेतिरा जेके बि तव्हां नेक अमल करे सघो था नेक अमल करियो. ऐं हिन महीने में यतीमनि जी कफ़ालत कयो. जेके बि यतीम ॿार आहिनि तव्हांखे ख़बर पए थी त हिन घर में यतीम ॿार रहनि था त वधीक कुझु न, कुझु बि नथा चऊं, वधीक कुझु बि न, थोरा पैसा गॾु करे जेके असां फितरे जा पैसा कढूं था उन्हनि मां पूरी फैमिली जा जेके पैसा कढी करे उन्हनि खे हिकु ॿ जोड़ो वठी ॾियूं ईद ते. ऐं यकीन करियो उहा जेका उन्हनि जे चेहरनि ते ख़ुशी हूंदी, उहा जेका मुर्क हूंदी उहा लखनि करोड़नि जी हूंदी, उहा मोती वांगुरु जेके हू टिड़ंदा आहिनि. ऐं पोइ तव्हांखे जेका ख़ुशी थींदी, ऐं यकीन करियो ईद तव्हांजी उन ॾींहुं हूंदी, ईद वारे ॾींहुं त तव्हांजी ईद हूंदी ई हूंदी, पर जेका असल ईद हूंदी न तव्हांजी उहा उन ॾींहं ते हूंदी जंहिं ॾींहुं तव्हां ॿियनि खे ख़ुशि कंदा, तव्हां जेके तव्हांजे आस पास माण्हू रहनि था उन्हनि खे ख़ुशि कंदा. ईद असल में तव्हांजी उन ई ॾींहुं हूंदी. त पोइ जेतिरो थी सघो ओतिरा नेक ऐं चङा अमल करियो ताकी तव्हांजो हीउ महीनो जेको आहे उहो तमामु बहितरीनु तरीक़े सां गुज़री वञे ऐं अॻियां लाभ जेको आहे न उहा शइ सुठी थी वञे हली. त कोशिशि इहा ई करियो त हिन महीने सां गॾु तव्हां जेको आहे न उहो अॻियनि महीननि लाइ बि तयारी करे रखो, छो जो हीउ महीनो असांखे साल में हिकु दफ़ा मिले थो, हिकु दफ़ा मिले थो त पोइ तयारी अहिड़ी कयो जेको पूरो साल तव्हांजो निकिरी वञे. चवंदा आहिनि त किथे को हर कंहिंजो सीज़न हूंदो आहे, कमाइण जो सीज़न हूंदो आहे हर कंहिंजो, कहिड़े सीज़न में केरु कमाईंदो आहे, कहिड़े सीज़न में केरु कमाईंदो आहे. त पोइ हीउ सम्झो असांजे कमाइण जो सीज़न आहे, असां मुस्लमाननि जो सीज़न आहे, असां हिन महीने में कमाईंदासीं, पूरो साल जेको आहे न मज़े सां खाईंदासीं. त पोइ कोशिशि करियो हिन महीने खे कमाइण जी करियो. ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत बणाइण में असांजो सहकार कंहिं कयो आहे, तावन कंहिंजो आहे, उहो तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त कृषि जामे शीरी जो आहे. कृषि जामे शीरी असां तव्हां महिमान सभु पींदा आहिनि, तॾहिं त कृषि जामे शीरी लाइ स्लोगन बि ॾाढो ख़ूबसूरत रखियलु आहे त
त सभु पीते हैं। कृषि जामे शीरी जो तव्हांखे क्वालिटीज़ ॿुधाईंदी हलां त मुख़्तलिफ़ क्वालिटीज़ आहिनि ऐं जामे शीरी खे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ठाहे सघंदा आहियूं। कृषि जामे शीरी जेको आहे न 100% प्योर आहे। कृषि जामे शीरी जा 2 फ्लेवर्स आहिनि, तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहिया हूंदा। ॻाढ़ो फ्लेवर आहे जेको गुलाब ऐं संदल सां ठहियल आहे, ॿियो जेको आहे उहो इलायची फ्लेवर आहे जेके असां साओ बि चऊं था ऐं तमामु बहितरीनु ॿिन्हिनि जा कलर्स आहिनि। पोइ जंहिंखे जेको कलर वणे थो उन हिसाब सां तव्हां पी सघो था। इलायची फ्लेवर जेको आहे उनजी तासीर बि तमामु घणी थींदी आहे। माशाल्लाह सभिनी खे मुबारक हुजे, मुंहिंजो आवाज़ बि आनिर थी वियो। मूं विच में इहो सोचियो पए त तव्हां जीअं ॻाल्हायो था त आउं वरी इशारनि वारी ॿोली में सम्झायां त हीअं पीअंदो कृषि जामे शीरी त तव्हांखे फ़रत मिलंदी, करार मिलंदो। सुबुह जो पीअंदो, शाम जो पीअंदो। अॻे PTV ते अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ईंदा हुया, उन में न्यूज़कास्टर न्यूज़ पढ़ंदो हुयो, पोइ गॾु वरी उन में हिकिड़ी गुंगी या गुंगो वेठो हूंदो जेको इशारनि जी ॿोलीअ सां ॻाल्हाईंदो हुयो, ॿुधाईंदो हुयो। सो मूं चयो त इहो स्टार्ट करे छॾियां या करण वारो हुयुसि त वरी मुंहिंजो प्रोग्राम जेको आहे सो इहो ई हुयो। पर वरी चयूं त आवाज़ तुंहिंजो माशाल्लाह सां हाणे आनियर थी चुको आहे। कॾहिं कॾहिं टेक्निकल थोरा मसइला थी वेंदा आहिनि। बहरहाल मां शुरू में आयुसि, वरी पोइ चुप करे वेठुसि। तव्हां बि सोचींदा हूंदा हे चुप छो थी वियो आहे, बिना कंहिं ॻाल्हि हिनखे छा थियो आहे। सो बहरहाल प्रोग्राम में तव्हां सभिनी खे वॾीकार चऊं था ऐं कृषि जामे शीरी जी तारीफ़ त पहिरियों करे छॾी आहे, पर कृषि जोहर जोशांदे जी बि तारीफ़ पाण कयूं। कृषि जोहर जोशांदो तव्हांखे नज़ले ज़ुकाम बुखार खंघि खां महफ़ूज़ रखंदो आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजी इबादतुनि में खलल पइजी वियो आहे या कंटिन्यू नथा रखी सघो, चुस्त न आहियो, फुर्ती न आहे, मज़ो न आहे, सुस्ती आहे, त पोइ तव्हां कृषि जो जोहर जोशांदो ज़रूरु वापरायो। जोहर जोशांदे खे वापराइण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। हिकु तव्हां नीम गरम पाणीअ में उहो साशे मिलाए करे पीओ, तव्हां ॾाढा ज़बरदस्त थी वेंदो, सिहत तव्हांजी भली थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हां चांहि में कृषि जोहर जोशांदो मिलाए पीओ था त चांहि जो ज़ाइको बि ॿीणो थी वेंदो, मज़ेदार चांहि थी वेंदी तव्हांजी। इन जा खोड़ सारा फ्लेवर आहिनि। हिकु त चॉकलेट फ्लेवर आहे ॿारनि जे लाइ, ऐं कॾहिं कॾहिं दिलि असांजी ॿार हूंदी आहे, तव्हां उहो फ्लेवर उहो बि यूज़ करे सघो था। ईअं न आहे त सिर्फ़ु ॿार ई यूज़ कनि, तव्हांखे जेकॾहिं उहो चॉकलेट फ्लेवर वणे थो लिखियल न आहे त ॿार यूज़ कनि त पोइ तव्हां चॉकलेट फ्लेवर बि इस्तेमालु करे सघो था पंहिंजी तबियत खे बहितर बणाइण जे लाइ। इन खां सवाइ ॿिया खोड़ सारा फ्लेवर आहिनि ऐं हीअ ॿुधाईंदी आहे पिर त हनी फ्लेवर बि आहे हुन में। मां त चॉकलेट वारो घणे भाङे पीअंदो आहियां, चांहि में मिलाए करे कृषि जोहर जोशांदो। सो ॿिया बि खोड़ सारा फ्लेवर आहिनि, तव्हां वापराए सघो था, वठी सघो था। कृषि जोहर जोशांदो तव्हांजी तबियत में फुर्ती आणींदो। हाणे पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे शेफ फैसल लाइ ॾिसंदासीं ऐं जिते इफ्तार जो सामान तयारु थींदो आहे। सो कृषि जामे शीरी जो दस्तरख़्वान थोरी देरि में सजंदो, पर हीअ आहे कृषि जामे शीरी जो किचन। हा, थोरी देरि इहो ख़बर अथव रोज़ेदारनि खे इहो थोरी देरि ईअं ॿुधाइबी आहे, कलाक 2 कलाक थोरी ॿुधाइबो आहे। इहो ट्रिक सही आहे। हा, तव्हां सम्झो थोरी देरि में लॻण वारो आहे। सो शेफ फैसल खे पाण वॾीकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक, मज़े में? तव्हां ठीकु आहियो? माशाल्लाह, अॼु त सफ़ा ईअं बहकूं था, निंड पूरी आहे। ॻाल्हियुनि ते तव्हांखे खिलां हलो, इहो खिलाइण बि ख़बर अथव, इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, कंहिंखे तव्हां खिलायो था। ऐं इहो फन बि आहे खिलाइण वरी, ईअं न? हा, खिलाइण ॿई फन आहे। पाण ॾिसंदी अॼु वरी असां ठाहियूं पिया समोसा, चिकन समोसा आहिनि सभु रोज़ जा। हे पैकेट आहे, हिन में 12 समोसा हूंदा ऐं ही 1 बाइट समोसा जीअं हूंदा आहिनि नंढा, उन टाइप जा हूंदा आहिनि 12। हिन खे असां मीडियम टेम्परेचर ते जीअं ऑयल खणी हुनखे फ्राई कंदासीं। अगरि तव्हांखे बेक करिणो आहे त 200 डिग्री ते ओवन खे गरम कंदो, जेको ऑयल नथा खाइण चाहिनि त पोइ हिनखे बेक कंदो 5 मिंट यानी 2.5 मिंट हिकिड़े पासे खां प्लेटर ते लॻाई बेकिंग ट्रे ते, ऐं 2.5 मिंट ॿिए पासे खां। पाणी क्रिस्पी थी वेंदा 5 खां 6 मिंट में। पोइ तव्हांखे कढी ॿई पासा 5 मिनट बि ॿुधाए छॾनि केतिरा मिनट। अच्छा, जेकॾहिं तेल वधीक विधल हुजे त पोइ पाणी पची वेंदा, पोइ पासा मटाइणा न? असल में जेके ऑयल नथा खाइनि, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि कॉन्शियस आहिनि न, हा, उहे पोइ आहे न बेक करे सघनि था। त हिन में 12 पीस आहिनि, इहे असां हिन में फ्राई कंदासीं चिकन जा। ज़बरदस्त। बसि हिन जो कलर अची वेंदो गोल्डन। ऐं जॾहिं तव्हां हिनखे फ्राई करण लाइ कढो त बसि 3 खां 4 मिंट पहिरीं कढिजो। अगरि वधीक देरि रखियो त ही सॉफ्ट थी पाण में चिंबड़ी पवंदा आहिनि पोइ, छाकाणि त जेकॾहिं मैदे सां डो ठहियल आहे न, ही सॉफ्ट थी वेंदी, सॉफ्ट थी वेंदी, ख़राब थी वेंदी। त माना तव्हां उन टाइम ते ई कढो जंहिं टाइम ते तव्हांखे ठाहिणो हुजे। सही, तव्हां ठाहियो, कंटिन्यू कयो। असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻियां वधायूं था। थोरा घणा ठाहिजांइ, महिमान घणा आहिनि जो? 2 पैकेट कयो भारत जी। अॼुकल्ह जेको आहे न, सो शेफ फैसल लाइ मां दोस्ती रखी हेॾी आहे, सुठी कमाई ते माण्हू सां दोस्ती रखी अथव। ईअं कमारो माण्हू आहे न, असल में छा आहे त एॾे इन सां दोस्ती माना माण्हू बुख न मरंदो। पर बुख ते यादि आयो, ॾिसो न, हीअ जेका उञ आहे, बुख आहे रोज़े जी, खोड़ सारनि मुल्कनि में उञ बुख खे सुठो न सम्झो वेंदो आहे, त माना हीअ मुफ़लिसी ऐं ॾुकार सम्झो वेंदो आहे। पर पाण वटि ॾिसो अलाह पाक जी केॾी न रहमत आहे जो पाण उन बुख खे काटियूं था त इबादतुनि में शुमारु थिए थो, इबादतुनि में उहो कंटिन्यू थी वञे थो, कन्वर्ट थी वञे थो, मुंतक़िल थी वञे थो। माना असांजी उन असांजी बुख इबादतुनि में शामिलु थिए थी। ॿिए हंधि को जेकॾहिं उन बुख में हूंदो, चवंदा त बाबा हीअ सफ़ा ईअं माना
ही मुल्क जेको आहे सो या ही माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि, खाइण लाइ कुझु पोइ कोन्हे। ते वियल आहिनि, बिल्कुलु सही। सो असां वटि अलाह जी वॾी महिरबानी आहे जो असां बुख बि कटियूं था त उहो रोज़े में शुमार थिए थो ऐं रोज़े जी वॾी इबादत थिए थी। प्रोग्राम जी तरतीब खे अञा अॻिते वधायूं था। केरु केरु महिमान आहिनि तव्हांखे पिरे ॿुधाईंदी? जी बिल्कुलु, महिमाननि जो तारुफ़ अवां सां कराईंदी हलां। अलामा साहब मौजूदु आहिनि ऐं पहिरियनि प्रोग्राम्स जी हिननि बि कोशिशि इहा ई कंदासीं त अलामा साहब खां अहिड़ा सवाल पुछूं जेके असांखां पुछिया आहिनि, त अव्हां जो जेके कन्फ्यूजन्स आहिनि उहे असां दूरि करायूं। अलामा ज़हीर अहमद नाइमी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं उनखां अलावा सोशल एक्टिविस्ट मौजूदु आहिनि, तमामु बहितरीन तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि, राशन जेके आहिनि डिस्ट्रीब्यूशन करे रहिया आहिनि, त उन्हनि सां बि असां इंट्रोडक्शन कंदासीं ऐं उन्हनि सां बि असां गुफ़्तगू कंदासीं। हिते इम्तियाज़ अली अब्बासी साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं असांजे दिलि खे विंदराइण लाइ गुफ़्तगू त हलंदी रहंदी, पर नाते रसूल जी तरफ़ बि असां ज़रूरु हलंदासीं। त आउं उनजो तारुफ़ कराईंदी हलां। फरीद ख़ुर्शीद साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं। वाह वाह, फरीद ख़ुर्शीद साहब पुराणो असांजे प्रोग्राम में ईंदड़ आहे ऐं तमामु घणो सुठो हुनजो आवाज़ु आहे। सो दिलि चवे थी त सभ खां पहिरियां त इहो कमु कजे जो दिलि खे करार ॾिजे, मज़ो ॾिजे। सो दिलि जे करार जे लाइ नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सआदत माणींदासीं। जी साईं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि या रसूलल्लाह या हबीबल्लाह। इरशाद भाई क्योंकि आखिरी अशरा है जी और हुजूर की बारगाह में और अल्लाह की बारगाह में लोग काफ़ी सारे मौजूद हैं, तो कमाल अहमद शाहजहां नकवी साहब का लिखा हुआ कलाम उसके चंद अशआर पेश करते हैं। मरहबा क्या रोज़े सरकार है, मरहबा क्या रोज़े सरकार है, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है, सारा आलम तालिबे दीदार है, दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। इश्क से आका के जो सरशार है, इश्क से आका के जो सरशार है, तैबा जाने के लिए तैयार है, तैबा जाने के लिए तैयार है, तैयार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। और दिल भला उसका यहाँ कैसे लगे, दिल भला उसका यहाँ कैसे लगे, जिसको आका की गली से प्यार है, जिसको आका की गली से प्यार है, प्यार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मीनारे मस्जिद नबवी हसी, है मीनारे मस्जिद नबवी हसी, गुंबदे खजरा मगर शाहकार है, गुंबदे खजरा मगर शाहकार है, शाहकार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है।
तमाम आशिक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दिलों की तर्जुमानी इरशाद में समाप्त कीजिए कि मौत आए काश तैबा में कमाल, मौत आए काश तैबा में कमाल, मौत से किसको भला इनकार है, मौत से किसको भला इनकार है, इनकार है, मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सारा आलम तालिब दीदार है। सो हिते पाण हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं, मोटींदासीं, पोइ वरी तव्हां असांजो हिते दीदार करे सघो था। प्रोग्राम में ॾाढी सुठी ॻाल्हि, कचहरी थींदी, मज़ो थींदो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असांजो प्रोग्राम जेकॾहिं तव्हां कंटिन्यू ॾिसंदा आहियो या ॾिसंदड़ आहियो, तव्हांखे ख़बर आहे त जीअं ॿिए ब्रेक खां पोइ मोटंदासीं, मुंहिंजी नंढड़ी खे ख़बर आहे त ॿिए ब्रेक खां पोइ मोटी अबू तव्हां शेफ फैसल ॾे वेंदा आहियो। सम्झी वई आहे। साॻियो ई तरीक़ो आहे अॼु बि शेफ फैसल जेको आहे सो उहे तयारु करे छॾियूं आहिनि शयूं जेकी थोरी देरि पहिरियां पिर अखियुनि सां ॾिसी आई, अखियुनि ॾिठी शायदि अथव इहा। साईं कमो क्या? हाँ जी, समोसा तैयार थी विया आहिनि। वाह वाह। हाणे ठाहियूं पिया जामे शीरी योगर्ट, यानी ॾही अगरि सादी तव्हांखे नथी वणे त हिन में जामे शीरी मिलाए तव्हां ॿारनि खे बि ॾेई सघो था फ्लेवर वाइज़, छाकाणि त हिन में कैल्शियम जी मिक़दार वधीक आहे ऐं ॾही हूअं बि असांखे खाइणु खपे लाइफ में। त हिन में असां सिर्फ़ु हिकु पा ॾही में 2 खाइण जा चमचा जामे शीरी मिलाईंदासीं। वाह वाह, सुठो हिन में फ्लेवर ईंदो। हिनखे थधो करे तव्हां पोइ सहरी में बि खाई सघो था। 1.5 चमचो थियो। हिकु खा वाह वाह। बस ही चङी तरह इनखे मिक्स कंदो ऐं खंडु वग़ैरह विझण जी ज़रूरत आहे। अच्छा, ॿार जीअं ॾही नथा खाइनि त जामे शीरी तव्हां विझी ॾियो। वाह 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 वाह। ऐं ही सहरी में बि अगरि तव्हां खाईंदो त ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे फ्लेवर मिलंदो हिनजो। हे असांजी क्विक रेसिपी आहे, 3 खां 4 मिंट में। या सहरी में वरी अलॻि सां ठाहियूं या इहो वधीक ठाहे वरी रखी छॾियूं सहरी में बि खाईंदासीं? मर्ज़ी आहे तव्हांजी, जीअं तव्हांजी मर्ज़ी। हाणे जीअं दिलि चवे तव्हां ठाहे पी खाई सघो था। करशी जामे शीरी मां छा नथो ठाहे शेफ? इलाही शयूं ठही सघनि थियूं। इलायची फ्लेवर बि यूज़ करे सघो था ऐं ही गुलाब संदल वारो। त ही असांजी योगर्ट तयारु थी वई आहे। ही नसीम मसाला आहिनि। हे जीअं ईद अचे पई तव्हांखे मसालनि जी ज़रूरत पवंदी। हिन में बिरयानी आहे, कोरमो, अचार गोश्त, कढ़ाई गोश्त, निहारी मसालो, हलीम मसालो ऐं बारबेक्यू कबाब वग़ैरह जो मसालो ऐं जेके पीठल मसाला असां घर में इस्तेमालु कंदा आहियूं उहे बि हिन में मौजूदु आहिनि। तव्हां वठी सघो था। साशे बि मिलनि पिया ऐं पैकेट्स बि मिलनि पिया। वाह साईं वाह। सब रोज़ जा समोसा बि तयारु थी विया, करशी जामे शीरी जी का शइ तयारु थी वई, नसीम मसाला बि थी विया। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो। हाणे वरी असां अॻिते वधूं था। असां अलामा साहब गॾु आहे। अलामा साहब मुझे ये बताएं कि रमज़ान है तो क्या है, ना होता तो क्या होता? बहुत शुक्रिया। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरां मां शुक्रगुज़ार आहियां सलाम रमज़ान ट्रांसमिशन वारनि त हुननि एतिरो प्लेटफॉर्म आंदो कि उम्मत मुस्लिमा जे लाइ हितां क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में उम्मत मुस्लिमा जे लाइ रमज़ानुल मुबारक जी फ़ज़ीलत बयानु करी वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे त रमज़ान में छा करणु खपे ऐं रमज़ान न हूंदो त हीअ उम्मत छा करे। हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम फ़रमाइनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब जी उम्मत खे बख़्शनो न हुजे हा त रमज़ान जो महीनो इनायत न करे। हीअ दलील आहे हिन शइ जी त रमज़ान जो महीनो उम्मत खे ॾेई बख़्शिश जी दलील ठाहे छॾी। जेको बि माण्हू महीने रमज़ान खां ॿिए महीननि में जेतिरी बि इबादत करे हू सॼे 11 महीननि जी इबादत खे हिकु पासे रखियोसि। रमज़ान जा पहिरां ॾींहुं 10 ॾींहुं अशरो जेको आहे रहमत जो, ॿियो मग़फ़िरत जो ऐं टियों जहन्नम खां आज़ाबी जो। फ़रमाइनि था मुफ़स्सिरीन त सॼी ज़िंदगी माण्हू इबादत करे ऐं हिन महीने जी इबादत में पाण में तक़वो खणी अचे ऐं अल्लाह जे हुज़ूर पाण खे पेश करे छॾे। सॼी ज़िंदगी जी इबादत हिकु पासे हिन महीने जी इबादत जे सदके उनखे माफ़ करे छॾे। माना पहिरां 10 ॾींहं रहमत वसे थी, माण्हू हुनखे पंहिंजे दामन में समेटे थो। हुन खां पोइ मग़फ़िरत जो
अचे थो, हू रहमत जेकी आहे हुन जी मग़फ़िरत जो ज़रियो ठाहे थी। वाह वाह वाह। आख़िर में अचे थो 10 ॾींहं जहन्नम खां आज़ादी आहे, माना सॼो किसो ई ख़तमु थी वियो। रमज़ान जो चंड वेंदो, शवाल जो चंड नज़र ईंदो, माण्हू ईअं पाक हूंदो जीअं अॼु मां जे पेट मां पैदा थियो। पर शर्त इहा आहे त पाण खे अल्लाह जे हुज़ूर ईअं पेश करे जीअं पेश करण जो हक़ आहे। सही सही। अच्छा, रमज़ान खां पोइ बि इहे इबादतूं कंटिन्यू, इहा इबादत कंटिन्यू न आहे त रुगो रमज़ान ताईं महदूद हुजे, चए हाणे मां सही थी वियो हाणे वरी कमु शुरू न, हिन में हाणे पाक साफ़ थी वियो में ओके थी वियो बाबा हाणे वरी साॻा कम, तौबा इस्तग़फ़ार करे त पोइ रब खां तौबा इस्तग़फ़ार हर गुनाह जी कई आहे। रमज़ान मंझंदि खां पोइ उथी बीठो हूंदो त पोइ पंहिंजे रब सां हू क़ुरान बि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे तव्हां। पर असां वटि बदनसीबी आहे त असां सिर्फ़ु रमज़ान ताईं इहे ट्रेंड ठही वियो आहे, रमज़ान ताईं इबादतूं कयूं था, उन खां पोइ वरी साॻा जो साॻा। ऐं साईं रमज़ान खां हाणे रमज़ान असांजो मियार असां ॿियो करे छॾियो। सही सही। पहिरां 20 साल अॻु में हलिया वञो त असांजा बाबा ॾाढा सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़े घर में अधु कलाक क़ुरान जी तिलावत कंदा। बिल्कुलु सही सही। हाणे बिल्कुलु क़ुरान जी तिलावत जो माहौल ख़तमु थी वियो आहे। रमज़ानुल मुबारक जो मियार बि असां ईअं कयो आहे त पहिरां रमज़ान में माण्हुनि जो मस्जिदनि में। ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे। मूंखे यादि पवे थो त जेकी अणपढ़ियल औरतूं बि हूंदियूं न, उहे बि क़ुरान पाक खोले हिकु हिकु अखर ते पंहिंजी अशद आंगुर रखी करे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ंदियूं हुयूं, तॾहिं बि घर में बरकत थी। माना उन्हनि खे क़ुरान पाक जी ज़ियारत त था चओ त क़ुरान पाक रुगो ढकियो पियो आहे, बिल्कुलु पाण उनखे पढ़ूं घटि था। क़ुरान पाक ख़बर अथव हाणे छा आहे त माना को दुकानु नओं खोलणो आहे उन वक़्तु क़ुरान ख़वानी कराइणी आहे, को मरे थो त उन वक़्तु क़ुरान ख़वानी कराइणी आहे, बाक़ी न त कमु न आहे। केरु मरे न पियो, रूह कढणी आहे, पोइ यासीन जो विर्द करणो आहे, निकिरी वञे। मरीज़ पियो आहे पेट ते, हाणे बाबा जल्दी वञे त पोइ क़ुरान पाक पढ़जे थो। क़ुरान पाक जंहिं मक़सद जे लाइ आहे उन मक़सद जे लाइ असां पढ़ूं ई कोन था, उनखे पढ़जे, उनखे सम्झजे त पंहिंजा सभु रस्ता क्लियर थी वञनि। बिल्कुलु क़ुरान पाक जी तिलावत करण सां जेको सुकून मिले थो उहो सुकून शायदि ई कंहिं कलाम में हुजे। सो बहरहाल असां सां गॾु वरी अब्बासी साहिबु गॾु आहे। अब्बासी साहिबु कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में? रमज़ान शरीफ़ जो बाबरकत महीनो सुठो हले पियो? छा पिया कयो? इरशाद साहिब जो सभु खां पहिरियों मां शुक्रिया अदा कयां थो, सलाम रमज़ान तव्हांजो जो असांखे टाइम ॾिनो। त मां तक़रीबन 22 सालनि खां हिकु इदारो हलायां पियो डिसेबल ॿारनि जो, जेके ज़हनी जिस्मानी ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे तालीम तरबियत जो सिलसिलो हूंदो आहे। उन खां अलावा फिज़ियोथेरापी वग़ैरह, स्पीच थेरापी, उन सां गॾोगॾु उन्हनि जी फैमिलीज़ खे जेके आहिनि उन्हनि खे राशन सिर्फ़ु रमज़ान में न पर रमज़ान खां अलावा बि उन्हनि जी सपोर्ट कई वेंदी आहे मेडिसन जी सूरत में। जेके ही स्पेशल ॿार हूंदा आहिनि इन्हनि जूं मेडिसन तमामु महांगियूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे असां मंथली जेकॾहिं उहे हिकिड़े ॾींहुं मेडिसन न खाईंदा त उन्हनि जो जेको आहे सो माना उन्हनि खे फीड्स पइजी वेंदा आहिनि। त उन्हनि खे असां मंथली मेडिसन प्रोवाइड कंदा आहियूं। ऐं असांजो तइलीमी तरबियत सेंटर आहे जिते हिननि ॿारनि खे तइलीम ॾिनी वेंदी आहे फ्री ऑफ कास्ट, काई असांजी चार्जिस न आहे। ऐं असां वटि अहिड़ा अहिड़ा ॿार आहिनि जिन खे जेके स्कूल में न अची सघंदा आहिनि, CP चाइल्ड जिन खे चयो वेंदो आहे, उहे असां त ईअं वेहूं था पर उहे ॿार 10 खां 15 मिंट में ई असां वांगुरु न वेही सघंदा। त उन्हनि खे असां होम सर्विस प्रोवाइड कंदा आहियूं। उन्हनि खे असां जब वञी करे जिन खे जंहिं शइ जी ज़रूरत हूंदी आहे मेडिसन जी, कपिड़नि जी, त इहो असांजो कमु। केतिरा ॿार हिन वक़्तु तव्हां असां वटि तक़रीबन 40-50 ॿार रजिस्टर्ड ॿार आहिनि। उन में कुझु ॿार स्कूल बि ईंदा आहिनि। रजिस्टर चओ था लफ़्ज़ इस्तेमालु रजिस्टर कयो था, त अनरजिस्टर्ड बि आहिनि छा? जी, यानी कि रजिस्टर उहे जिन खे असां जेको आहे सो फैसिलिटी ॾियूं पिया। सही। बाक़ी ईअं काफ़ी ॿार आहिनि जिन हज़ारनि जी तादाद जिन जूं एप्लीकेशन ईंदियूं, पर असांजे फंड जे हिसाब सां जिते असां पुॼी सघूं पिया ओतिरो कमु कयूं पिया। सही सही, ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो। क्योंकि असां त कंहिं गवर्नमेंट वग़ैरह जी सपोर्ट कोन्हे का, असां हेल्प सेल्फ बेस पे जेको हलाए सघूं पिया। क्योंकि रजिस्टर जो मक़सदु इहो आहे जेके असांजे माना रजिस्टर ॿारनि खे असां इहा सर्विस प्रोवाइड करणी आहे। भले असां वटि फंड हुजे न हुजे पर उन्हनि खे तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी में अची वञे। बिल्कुलु रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि अनरजिस्टर्ड ॿार त असां वटि हज़ारनि जी तादाद में। हिन रमज़ान में इरशाद साहिबु असां जैसा भी जेका ॻाल्हि आहिनि ॾाढी इंट्रस्टिंग लॻे थी, इनखे डिटेल सां असां ॿुधूं था। इतो ई कंटिन्यू रखंदासीं हिन रमज़ान में इरशाद साहब, इतो ई कंटिन्यू। इहो ई चइजो जुमिलो हिन रमज़ान में इरशाद साहब। जी पर हिन त पोइ टू बी कंटिन्यू पोइ थींदो साईं। जी सो असां नाद जी तरफ़ वञूं था ऐं उन खां पोइ तव्हां सां ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। मोहम्मद अली साहिब खे चवंदासीं। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
مدینے سے بلاوا رہا ہے، سبحان اللہ. مدینے سے بلاوا رہا ہے، مدینے سے بلاوا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے نوازوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، نوازوں کا وہ صدقہ بانٹتے ہیں، زمانہ ان کا صدقہ کھا رہا ہے، زمانہ ان کا صدقہ کھا رہا ہے، اور وہاں مرضی نہیں چلتی کسی کی، وہاں مرضی نہیں چلتی کسی کی، مدینے والا ہی بلوا رہا ہے، مدینے والا ہی بلوا رہا ہے، اور یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے، مدینے سے بلاوا آ رہا ہے، اور میرا دل بھی تو اپنے ساتھ لے جا، میرا دل بھی تو اپنے ساتھ لے جا، اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، اکیلا کیوں مدینے جا رہا ہے، مدینے سے بلاوا آ رہا ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ. हिकु हिकु सिट हिन नाते कलाम जी मन मोहींदड़ हुई. कॾहिं कॾहिं त किन लमन ते त लिंग कांटाड़जी पिया वञनि. सची ॻाल्हि इहा आहे त माण्हू जॾहिं फील करे थो न, माण्हू उन रमज़ में हलियो थो वञे त पोइ जेको मज़ो थो अचे त छा ॻाल्हि करे. माशाल्लाह बहुत मीठी आवाज़ बि आहे पई. क्या कहने जी. हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल पाण ब्रेक वठंदासीं. मोटी था अचूं, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था. असांजे प्रोग्राम में महिमान के अचनि पिया, के वञनि पिया. ईअं ई रमज़ानुल मुबारक जे महीने में तव्हां वटि बि के महिमान ईंदा हूंदा, के वेंदा हूंदा. हीउ रमज़ान बि महिमान आहे, कुझु ॾींहंनि खां पोइ वञे थो. अलविदा कंदासीं कुझु ॾींहंनि खां पोइ रमज़ान खे. जिन रमज़ान जूं बरकतूं वठी वरितियूं, जिन रहमतुनि मां फ़ाइदो हासिलु कयो, उहे ॾाढा भाॻमंद आहिनि. सो अलाए छा हयाती अॻियों रमज़ान असांखे तव्हांखे अलाए नसीबु थिए अलाए न. हाज़रीन में जेकी वेठा आहियूं महफ़िल में, इन्हनि मां को हुजे न हुजे का ख़बर न आहे. सो जेतिरो थी सघे जीअर आहियो त इन मौक़े जो भरपूर फ़ाइदो वठो. हिन लाइ असां सां गॾु सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु थिया आहिनि, गॾिया आहिनि मोहबतूं वंडण जे लाइ ऐं हुज़ूर जो शान अक़दस बयानु करण जे लाइ, अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ. उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था. ॿ साथी असांखे जॉइन करे चुका आहिनि. थोरी देरि में असां उन्हनि खे बि ॿुधंदासीं. पर पाण साईं इहो पहिरियां ॻाल्हि रहिजी वई. तव्हां चओ त रमज़ान खां पोइ इरशाद साहिबु अलाए छा ईअं चओ पिया. इरशाद साहिबु गुज़िरियल सालनि जी बेनिस्बत हिन साल असां वटि हज़ारनि जी तइदाद में राशन लाइ दरख़्वास्तूं जमो थी वियूं. अच्छा. उन में जेके
असांजो त जेको टारगेट आहे उहो आहे स्पेशल ॿारनि जी फैमिलीज़ लाइ। सही सही उहे बि एतिरा आहिनि कराची जे अंदरि, छो त असां हीउ कमु कयूं पिया पूरी सिंध पे, पूरी सिंध लेवल जो असांजो कमु आहे। त हिन वक़्तु यानी इतनी महांगाई थी वई आहे जो सफ़ेद पोश माण्हू तमामु घणो परेशान आहे। त राशन जे पिलियो असांखे जेतिरो थी सघे थो हिन वक़्तु असां स्पेशल ॿारनि जी फैमिली सां गॾु नॉर्मल फैमिलियुनि खे बि राशन ॾिनो आहे। सही सही, ॾाढो सुठो कमु था कयो। राशन ॾाढो महांगो आहे। जी जी, अॻे जेको 10-12 में बोरो तयारु थींदो, हाणे उहो 20,000 ताईं बिल्कुलु बिल्कुलु तमामु महांगो। ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको आहे सो वॾो जेको कमु आहे उहो आहे व्हील चेयरूं प्रोवाइड करणु। सही ज़बरदस्त। माज़ूरनि खे सही, असां बाक़ाइदे अहिड़नि माण्हुनि जी सर्वे कंदा आहियूं। असांजा कुझु मेंबर आहिनि उहे रखियल आहिनि जेके वञी करे अहिड़नि माण्हुनि खे सर्चिंग कंदा आहिनि त किथे अहिड़ा माज़ूर आहिनि जेके ज़रूरतमंद आहिनि। के माण्हू अहिड़ा बि आहिनि व्हील चेयर लाइ एप्लीकेशन ॾींदा आहिनि, व्हील चेयर वठी वरी उनखे सेल करे छॾींदा आहिनि। सही सही, पर असां हाणे इहो सिस्टम रखियो आहे, असां डोर टू डोर सर्वे करियो था। जी, पाण सर्वे कयूं था, ॾिसूं था, उनजे काउंसलर खां पुछूं था हीअ वाक़ई ज़रूरतमंद आहे या न आहे, त पोइ असां उन्हनि खे व्हील चेयर बि ॾियूं था। डोनेशंस किथां थियूं? असांजी डोनेशन गवर्नमेंट खां न आहे, असांजी कुझु जनरल पब्लिक असांजी हेल्प कंदी आहे, कुझु असांजा मेंबरान आहिनि उन्हनि जी हेल्प सां असांजो कमु हले। ॾाढो सुठो। अच्छा, इहो सेंटर तव्हांजो कंप्लीटली आहे या पार्टनरशिप में बि केरु? नहीं, असांजो इहो पार्टनरशिप न हूंदी आहे, हिन में असांजा मेंबरान हूंदा आहिनि। असांजो रजिस्टर्ड इदारो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां। हिकिड़ा 15 मेंबरनि ते रजिस्टर्ड हूंदो आहे, 15 मेंबर असां। मां हिन इदारे जो पाण फाउंडर आहियां, चेयरमैन आहियां। त हिनखे असां 22 सालनि खां हलायूं पिया। हीअ असांजो सेंटर रिज़वान सोसाइटी में वाक़िआ आहे। यानी 22 सालनि खां असां इन एरिया में कमु कयूं पिया, सफ़ुरा चौरंगीअ ते। पोइ जॻह असांजी रेंटेड आहे, कॾहिं किथे अहिड़े हिसाब सां असांजो। अलामा साहिब सां गॾु, अलामा साहिब उन्हनि माण्हुनि लाइ छा चवंदव क़ुरान हदीस जी रोशनीअ में, जेकी माण्हू पाण त पेट भरे खाइनि था पर पाड़े वारो बुख रहिजी थो वञे? जेको खाए थो ऐं ॿिए माण्हू जो नथो सोचे, ही त मुसलमान खां हटी करे बि को काफ़िर ऐं यहूदी जो आहे। त क़ुरान हुन जो बि ज़िक्र कयो आहे त पंहिंजी इंसानियत जे नाते हर कंहिंजी मदद कई आहे, हर कंहिंजी। जेको इंसान पंहिंजे पड़ोसी जो ख़्यालु न कंदो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो त क़यामत जे ॾींहुं हुकूकुल इबाद ऐं हक़ूक़ुल्लाह जो मामिलो सख़्तु हूंदो। हुकूकुल्लाह, अल्लाह हुकूक पंहिंजा माफ़ करे थो, हुकूकुल इबाद माण्हू जा हुकूक माफ़ न थींदा। क़यामत महशर जे मैदान में बि हू माण्हू हुन जे साम्हूं बीहंदो, माफ़ी कराईंदो त पोइ जन्नत में वेंदो, न त जन्नत में न वेंदो जेसि ताईं हू माफ़ न कंदो। हाणे असांजे पड़ोसियुनि जो हाल इहो आहे त जे घर जे भर मां घर आहे त पंहिंजे घर में को 2 किलो 3 किलो गोश्त पचे थो, सुठो आहे, एक्सपेंस आहे, हर शइ आहे, हुन खां बावजूद बि माना हिकिड़ी प्लेट भाॼी जी या का बि ईअं पड़ोसी खे नथा ॾियनि। ऐं फरमाइनि था नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, पंहिंजे घर गोश्त पचायो त माना ख़्यालु करे पचायो त हुन जी जेकी ख़ुशबू आहे घर वारनि में वञे, या त हुननि खे ॾियो या हुनखे ख़ुशबू खे रोके पचायो। हाणे त इहो ज़मानो अची वियो अलामा साहिब जो फल फ्रूट खाई करे उन जूं खलूं बि ॿाहिरि ॿिए जे दरवाज़े ते रखी था छॾनि। डस्टबिन ॿाहिरि सभिनी जा पिया आहिनि, त ॿियो जेकॾहिं पाड़े वारो गुज़रे या निकिरे त उनखे ख़बर पए त असां छा खाधो आहे, केॾो न ज़ुल्म आहे इहो। सही, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरां सवाल ई इहो थींदो कि मिस्कीन जी मदद, कंहिं ग़रीब जी, पंहिंजे पड़ोसी जो सभ खां वधीक हक़ आहे, सभ खां वधीक। जो बि माना हिकिड़ो माण्हू क़यामत जे ॾींहुं माफ़ थी वेंदो, हू हर शइ खां बरियो ज़िम्मा थी वेंदो, उनजी सख़्त पकड़ थींदी त पंहिंजे पड़ोसी जे भर मां थींदी। त हुन सां उन कहिड़ो सलूक रखियो, हू राति जो सुम्हंदो, तुंहिंजे घर शोर त न थींदो, तुंहिंजे घर मां हुनखे अज़ियत थी आहे त पोइ उहा तोखे माफ़ी उही ॾींदो, बाक़ी रब साईं उनजी माफ़ी तोखे न ॾींदो। हाणे त इहो आलम आहे जो भर वारो केरु आहे, केरु थो रहे, इहा बि ख़बर न आहे। हाणे आलम भाॼी ॾियणु, चङी का शइ हेल्प करणु त परे जी ॻाल्हि आहे, पर केरु थो रहे नाले जी ख़बर न आहे। घर ठाहिण जे लाइ जॾहिं तयारी कयूं था त उन जो फुट 2 फुट पाण ॾे कयूं था। त माना इहा पहिरां त ॾियण वारी ॻाल्हि हुई त हिननि खे कुझु ॾियूं असां, कुझु हाणे त वठण वारी ॻाल्हि आहे, माल हूंदे सूंदे बि हुननि जी वठूं। त अल्लाह साईं असांखे माफ़ करे। बाक़ी बख़्शिश जो ज़रियो इहो आहे त इंसानियत जी ख़िदमत। क़ुरान बि हिन खे बयानु कयो आहे त जेको इंसानियत जी ख़िदमत कंदो, हिकु इंसान सां कंदो, सॼी इंसानियत जी ख़िदमत थींदी। हुस्न सलूक जंहिंखे अल्लाह ॾिनो आहे हुननि खे हिन महीने में त लखनि करोड़नि में हुनखे खपे त हू माण्हुनि ते मोकिलाए, हुननि खे ॾिए। थियण ईअं घुरिजे जेका बि शइ पचायो था, हिकु त पाड़े वारनि खे ॾियो, ग़रीबनि खे ॾियो,
पर हूअं बि अमूमन रमज़ान मुबारक जो महीनो जेकॾहिं वञे बि थो उन खां पोइ बि हिकिड़े माण्हूअ जी भाॼी या मानी अलॻि सां रखी छॾियो कंहिं फ़क़ीर दरवेश जे लाइ। जेकॾहिं तव्हां कंहिं कराची में कंहिं सोसाइटी में रहो था, ज़ाहिर आहे ॿाहिरि गार्ड वेठा हूंदा, ॿाहिरि हिकिड़ा मुलाज़िम ग़रीब अबोज आहिनि, उन्हनि खे का शइ ॾेई छॾियो, उन्हनि खे खाराए छॾियो, हिकिड़ी सुठी ठहियल ठुकियल पिंडी वेंदी, प्लेट वेंदी, ॾाढो मज़ो ईंदो ॻोठनि में त थिए थो, ख़ुदा कारण ॾेई छॾींदा आहिनि, माई ईंदी आहे वठण लाइ राति जो ऐं उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि। ॻोठनि में अञा ताईं हिकिड़ो वेलो टारे रखो, माना कंहिंजे लाइ ईअं खणी चओ त पाण वटि ॻोठनि में जीअं तव्हां ॻाल्हि कई न, उहे जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे नाले ॾेई छॾींदा आहिनि। हा, अॼुकल्ह इहे रिवायतूं घटि आहिनि। अलाह पाक तव्हां सभिनी खे सुठियुनि रिवायतुनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। जी बिस्मिल्लाह। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई, जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई, अब मेरी निगाहों में तुम सा तो हंसी आँख ने देखा नहीं कोई, तुम सा तो हंसी आँख ने देखा नहीं कोई, ये शान लताफत के साया नहीं कोई, ये शान लताफत के साया नहीं कोई, अब मेरी निगाहों में ए ज़र्फ़ नज़र देखे मगर देखे अदब से, ए ज़र्फ़ नज़र देखे मगर देखे अदब से, सरकार का जलवा है, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई, अब मेरी निगाहों में एज़ाज़ ये हासिल तो हासिल है ज़मीं को, एज़ाज़ ये हासिल तो हासिल है ज़मीं को, अफलाक पे तो गुंबदे खज़रा नहीं कोई, अफलाक पे तो गुंबदे खज़रा नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं ऐसा नहीं कोई, सुभान अल्लाह, जैसे मेरे सरकार हैं ऐसा नहीं कोई, बेशक बेशक। सो साई वठूं भला, छा ख़्यालु आहे तव्हांजो? केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहंजो। सलाम रमज़ान। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में, ऐं तव्हांजी ख़िदमत में जीअं ई मोटियासीं त वरी असांजी दिलि सट खाए थी त
नातिया कलाम हुजे पर जेकी अदियूं असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुकिया आहिनि उन्हनि जो तारुफ़ पहिरियां कराइजे। उन्हनि जो बि तारुफ़ अवां सां कराईंदी हलां त सैयदा नायाब नाज़ साहिबा मौजूद हैं, वहाँ के प्रोग्राम में भली कार चंदा खुशामदीद कहते हैं आपको प्रोग्राम में। अरीबा साहिबा मौजूद हैं, आपको भी खुशामदीद कहते हैं प्रोग्राम में। ऐं उन खां पहिरियां अवां खे ॿुधाईंदी हलां त फैज़ान नवाज़ साहब तमामु ख़ूबसूरत आवाज़ में नात पढ़ी हुई। फैज़ान जो आवाज़ जेको ब्रेक में पाण जॾहिं वियासीं ब्रेक में जॾहिं विया हुआसीं पाण बिल्कुलु उन्हनि पढ़ी हुई। हाणे असां लारेब हुसैन साहब जी तरफ़ वञूं था त उहे असांखे नात ॿुधाइनि। जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, अर्श ने चूमा ये तलवा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, आपकी खिदमत का मुझको, आपकी खिदमत का मुझको काश मिल जाता शरफ, आका आपकी खिदमत का मुझको काश मिल जाता शरफ, बांधता हाथों से तस्मा, बांधता हाथों से तस्मा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का। और हश्र में जब लोग चूमे आपका दस्ते करम, आका हश्र में जब लोग चूमे आपका दस्ते करम, सबसे छुप कर लूं मैं बोसा, सबसे छुप कर लूं मैं बोसा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। और ताज क्यों ना भीख मांगे, ताज क्यों ना भीख मांगे आपकी नालैन की, क्योंकि ताजवर खाके सदका, ताजवर खाके सदका आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का, या नबी देखा ये रुतबा आपकी नालैन का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बहरहाल ॾाढो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ हर कंहिंजो। अलामा साहब मुझे ये बताएं कि नेकी बताई जाए या छुपाई जाए? बहुत शुक्रिया, बहुत बेहतरीन सवाल किया है। नेकी छुपाने के मुतालिक नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमान भी मौजूद हैं। इसके अलावा मुफस्सिरीन ने इस पर बहुत बड़ा कलाम फरमाया है कि नेकी जब भी की जाए तो उसको पर्दे में रखा जाए। अच्छा नेकी को पर्दे में रखना, उस चीज़ को मिसाल ये बयान की गई है कि जब हम कोई बुराई करते हैं तो कितना गमज़दा होते हैं कि ये बुराई हमारी लोगों पर अयां ना हो जाए। अल्लाह अल्लाह, सही बात है। तो जब हमारी वो बुराई अयां होने का हमें डर हो तो हम मुंह छुपाते हैं। तो हम नेकी करके लोगों को, पूरे आलम को दिखाकर हम किस से दाद लेना चाहते हैं? अगर तो आलम वाले दात देते तो फिर दिखाना भी मकसूद था। तो दात तो देगा वो
جس کے لیے جس کو کی پہلے ہی گئی پتہ ہے، ہے، بالکل صحیح بات. وہ تو ہماری شرع سے بھی نزدیک ہے. نیکی کی طرف انسان نیت کرتا ہے، وہ فرشتوں کو حکم دیتا کہ لکھ دو. برائی کی طرف جب نیت کرتا ہے، جب تک برائی کر نہ لے وہ فرشتوں سے کہتا لکھنا نہیں. آج کل اچھا، علامہ ایک صاحب، جملہ بڑا مشہور ہے، آج کل یہ کہا جاتا ہے کہ بھائی نیکی کریں گے، دکھائیں گے تو موٹیویٹ ہوں گے دوسرے بھی نیکی کریں گے، یار اچھا کام کریں میں بھی کروں، جذبہ آ جائے گا. یہ کہہ کے پھر وہ دکھاوا آج کل عام جام ہے. اس میں اصل میں عزت نفس کا بھی بڑا معاملہ ہے. صحیح. ابھی جو ہمارے ہاں نیکیاں کی جا رہی ہیں، جس طرح راشن کے معاملے کو تقسیم کیا جاتا ہے اور ہزاروں کی تعداد میں لائن ہے، ہماری بوڑھی مائیں ہیں، جوان بیٹیاں ہیں، اور پھر وہاں پر فوٹو سیشن ہوتا ہے. وہ تو کہتے ہیں نا ایک ہاتھ سے دیں دوسرے ہاتھ کو پتہ ہی نہ چلے. یہ عزت نفس کو مجروح کرنا، جس سے شریعت اسلامیہ نے سختی سے منع فرمایا. بے شک کوئی کہتا ہو کہ اس سے موٹیویٹ ہوں گے لوگ، لیکن موٹیویٹ کو اس طرح آپ ویسے عورت کو تو ویسے ہی پردے میں رکھنا ہے، تو عورتوں کو آپ نے لا کر روڈوں پر کھڑا کر دیا اور راشن کی لائن میں کہ عورتیں اب کھڑی رہیں تو ہم فوٹو کھنچواتے رہیں. کسی کو آپ 5,000 کا بیگ دیں گے، اس کے لیے اس کی عزت نفس مجروح ہوگی. اور عورتیں جو عزت دار ہیں وہ لیتے ہوئے اپنے منہ پر بھی دوپٹہ رکھتی ہیں کہ میرا فوٹو نہ آ جائے. تو یہ ساری چیزیں شریعت اسلامیہ نے سختی سے منع کیا کہ نیکی کرنی ہے تو ایک ہاتھ سے دو، دوسرے کو پتہ نہ چلے. اچھا علامہ صاحب، پھر صحیح طریقہ کیا ہے اگر مطلب لوگوں کو موٹیویٹ بھی کرنا ہے، ہم بندے کو دکھا بھی دیں تو نام نہ بتائیں، کیا کریں؟ اس کو مفسرین نے یوں بیان کیا ہے کہ جب آپ کسی کی مدد کرنا چاہتے ہیں نا، تو آپ جس چیز کے عوض مدد کرنا چاہتے ہیں، پہلے تو آپ تسلی کریں کہ جس کو دے رہے ہیں وہ اس کا حقدار ہے بھی ہے. نہیں، اگر آپ کو تسلی ہو جاتی ہے تو پھر وہ چیز آپ جا کر اس کے دروازے پر رکھ دیں یا ان کو رات کے اندھیرے میں دے کر آئیں. جس طرح ہمارے امیر المومنین خلیفۃ المسلمین دنوں کو فیصلے فرماتے اور رات کو گلیوں میں چکر لگا کر دیکھتے. حضرت فاروق اعظم کا واقعہ یہاں پر آنکھوں میں آنسو جاری کرتا ہے. فرمایا کہ میں نے دیکھا ایک شخص رات کو چکر لگاتے ہوئے ایک گھر سے رونے کی آواز آئی. میں نے اس دروازے کو بجایا اور میں نے بڑھیا سے کہا کہ بچے کیوں رو رہے ہیں؟ تو بڑھیا نے کہا کہ میں 5 دن سے بھوکی ہوں، کھانے کو کچھ بھی نہیں ہے، میں ہنڈیا میں پتھر ڈال کر آگ جلائی ہے کہ بچے اس امید سے سو جائیں کہ وہ پک جائیں، پر وہ پتھر ہیں، پکیں گے بھی کب؟ اور میں عمر کی جان کو رو رہی ہوں، قیامت کا دن ہوگا، عمر کا گریبان ہوگا. حضرت عمر نے جب اس بات کو سنا رضی اللہ تعالیٰ عنہ، آپ فرماتے ہیں کہ میرے پاؤں سے زمین نکل گئی. میں اپنے بیت المال میں گیا، میں نے اپنے کاندھوں پر گھی کا کنستر رکھا، اپنے کاندھوں پر ایک غلہ رکھا. میرا جو غلام تھا آگے بڑا اسلم، اس نے کہا کہ امیر المومنین میں اٹھا لیتا ہوں. تو آپ کا جملہ سنیے، آپ نے کہا اسلم قیامت کے دن میرا بوجھ اٹھا لو گے؟ اگر نہیں تو پھر آج میرا بوجھ مجھے خود اٹھانے دو. آپ لے کر گئے، آٹا گوندھا، آگ جلائی، سب کچھ پکا کے کھلایا اور عورت سے کہا کہ عمر کو معاف کر دے. عورت نہیں جانتی کہ یہ عمر ہے، کہا معاف کر دے. تو کہا کہ نہ عمر کا نام نہ لے، وہ قیامت کا دن ہوگا اس کا گریبان. آپ بکری کے بچے کی طرح ہاتھ بھی زمین پر اور پھر پاؤں بھی، گھٹنے بھی زمین پر، اور رو کے بچوں کو کھلا رہے ہیں بکری کا بچہ بن کر کہ یہ بچے خوش ہو جائیں. کہا کہ عمر جتنا رلایا ہے اتنا ہنسانا بھی پڑے گا. تو یہ شان پھر حضرت عمر کو عرض کی کہ میں ہی وہ عمر ہوں. تو پھر اس بڑھیا نے آپ کو معاف فرمایا. تو یہ تذکرہ ہم جب آج کل کی حکمرانی دیکھیں، آج کل کی حکمرانی دیکھیں تو یہ ॾाढो ज़बरदस्त अखियुनि में पाणी बची वियो त कीअं ख़्यालु रखियो वेंदो हुयो पंहिंजी रिआया जो, पंहिंजनि माण्हुनि जो. ऐं हाणे वॾनि जेके आहिनि से सियासतदाननि जूं वॾियूं गाॾियुनि जूं कतारूं आहिनि ऐं हिन पासे ॾिसूं था त ग़रीब मिसकीननि जी रुॻो कतार, रुॻो पैसनि जे कढ, रुॻो अटे जे कढ पिया था रुलनि. सो अलाह पाक सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे छा था करे. सो इन्हनि मां सिखणु घुरिजे असांखे. सो हिते नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हूं था. नायाब नाज़ साहिबा खे चवंदासीं थोरी राति ॿुधाइनि. या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह. मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से
दीन और दुनिया मदीने में है। मक्के में उम्रा करना था सो कर लिया, जिस कदर उसका दम भरना था भर लिया, जिस कदर उसका दम भरना था भर लिया। अब मदीने से दूरी गवारा नहीं, अब मदीने से दूरी गवारा नहीं। आशिकों का तो काबा मदीने में है, आशिकों का तो काबा मदीने में है। फिर मुझे मौत का कोई खतरा ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो, मौत क्या जिंदगी की भी परवाह ना हो। काश सरकार एक बार मुझसे कहें, काश सरकार एक बार मुझसे कहें, अब तेरा जीना मरना मदीने में है, अब तेरा जीना मरना मदीने में है। अर्श आज़म पे जिसकी बड़ी शान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है, रोज़ाए मुस्तफ़ा जिसकी पहचान है। जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं, जिसका हम पल्ला कोई मोहल्ला नहीं। एक ऐसा मोहल्ला मदीने में है, एक ऐसा मोहल्ला मदीने में है। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है। सुभान अल्लाह, सुभान ॾाढो मिठो अंदाज़ ऐं आवाज़ जी। ऐं इहो नातीअ कलाम जेको पढ़ंदो आहे त ॾाढो कमाल पढ़ंदो आहे, मज़ेदार नातीअ कलाम लिखियलु आहे। ॿोली ॾाढा ख़ूबसूरत लिखियल आहिनि, त पोइ उनखे पढ़ण जो मज़ो ई अलॻि आहे, ॿुधण जो मज़ो बि अलॻि आहे। बिल्कुलु सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ब्रेक वठंदासीं। जी, तंहिंजे करे केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में। असांखे तव्हां सभई ॾिसी रहिया आहियो, असांखे हिन ॻाल्हि जी परूड़ तॾहिं पवंदी आहे जॾहिं तव्हांजा मैसेजिस अची वेंदा आहिनि। कुझु असांजा ज़ाती दोस्त बि मैसेजिस कंदा आहिनि, घर भाती मैसेजिस कंदा आहिनि, ऐं जिन जिन वटि असांजो ज़ाती ईअं खणी चऊं सोर्स आहे त उहे बि असांखे मैसेज कंदा, पिक्चर्स मोकिले ॾींदा आहिनि, असांखे वधीक ख़ुशी थींदी आहे। इन जे करे तव्हां हमेशह असांखे इहे पिक्चर्स मोकिले ॾींदा करियो, केॾी महिल मुंहिंजी सोलो में, कॾहिं इरशाद जी सोलो में, कॾहिं असांजी गॾु वारी, पर मोकिले ॾींदा करियो। महिरबानी, थोरी देरि पहिरियां असांखे फोटोस पंहिंजा मोकिलिया आहिनि, असां उहे फोटो ॾिसी करे ख़ुशि पिया थियूं, ख़ुशि थींदा आहियूं त असां एॾा ख़ूबसूरत लॻूं था। माशाअल्लाह, माशाअल्लाह। सो रमज़ान जी इहा बरकत आहे, उनजो हिकिड़ो नूर आहे। सुबराल अब्बासी साहिब असां गॾु आहे जी, उन्हनि खां ई पुछूं था, उन्हनि जी तरफ़ ई हलूं था। त वेंदे वेंदे प्रोग्राम जो टाइम जेको आहे न पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। तव्हां ॿुधायो त छा पैगाम ॾियणु चाहींदा जेको तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, ऐं अञा तव्हांजी छा प्लैनिंग्स आहे इन शइ खे वधीक इम्प्रूव करण लाइ? जी, मां पब्लिक खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो, मुंहिंजो हाणे इहो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ताला रमज़ान खां बाद में, त हिकिड़ो ओल्ड एज होम, काफ़ी जेके ज़ईफ़ माण्हू वीचारा रोडनि ते वेठा आहिनि, सही, त उन्हनि खे पंहिंजी औलाद, पंहिंजी पीउ माउ खे ईअं छॾे हलिया था वञनि। सही। त मां काफ़ी ओल्ड एज होम विज़िट बि कया आहिनि, विज़िट कंदो रहंदो आहियां, उते वञी करे उन्हनि खे जेको आहे सो मानी वग़ैरह उहो प्रोवाइड कंदा आहियूं।
त हाणे मुंहिंजो इहो पको प्रोग्राम आहे त मां पंहिंजो ओल्ड एज होम खां मां माशाल्लाह। खोलियां उते जेके अहिड़ा माण्हू उन्हनि खे हिकिड़ी छत जे नीचे उन्हनि खे जेको आहे सही सो सही हिकिड़ी छत जे हेठां वॾी महिरबानी अलामा साहिब तव्हां को आख़िरी जुमिलो जेको यादगार रहिजी वञे त असांजे प्रोग्राम में आयो का ख़ूबसूरत ॻाल्हि बसि आख़िरी इहा ई ॻाल्हि चऊं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इंसान खे हयात करण जो जेको ज़िक्र फरमायो आहे त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, जी ज़िंदगी और मौत को इसलिए पैदा किया गया कि लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला, कि आज़माया जाए अच्छे आमाल कौन करता सही है। सही बसि जेको सुठा अमल कंदो अॻिते अॻिते उहो खटी थो साईं अॻिते वॾी महिरबानी साईं लख थोरा तव्हांजा अॼोको प्रोग्राम तव्हांजी साथुनि समातुनि ते पहुचाइण में असां सां ताउन फरमायो। करशी जामे श्री ठाहिण वारनि ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे, आउं बि पीअंदो आहियां, पिरह बि पीअंदी आहे। अफ़्तार जो दस्तरख़्वान थोरी देरि में करशी जामे श्री जो हिते बि सजाईंदासीं, जेकी बि हाज़िर महफ़िल आहिनि उन्हनि सभिनी खे रोज़ो अफ़्तार बि कराईंदासीं। गॾो गॾु तव्हांखे ॿुधायूं त करशी जामे श्री जी तारीफ़ असां एतिरी छो कंदा आहियूं, उनजो हिकिड़ो सबबु आहे त करशी जामे श्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे, ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे। करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चेकिंग ऐं टेस्ट जे मरहलनि मां बि गुज़रंदो आहे, इहो तव्हांजी पिरह ॿुधाईंदी। तव्हां बिल्कुलु सही था चओ, छो जो करशी जामे श्री 100% प्योर आहे। असां तव्हां सभु महिमाननि खे बि प्यारींदा आहियूं, तॾहिं त चवंदा आहिनि करशी जामे श्री सभु पीते हैं। टेस्ट जा मरहला मां ॿुधाया त टेस्ट जा मरहला मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त 276 मरतबा जेको आहे शुगर फ्री बॉटल खे टेस्ट कयो वेंदो आहे, 265 मरतबा जेको आहे आम बॉटल खे कयो वेंदो आहे। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर्स आहिनि, इलायची फ्लेवर बि आहे, उनखां अलावा संदली गुलाब जो फ्लेवर बि आहे, जंहिंखे असां ॻाढ़ो शरबत चऊं था। पोइ जेका दिलि चवे, जेको कलर वणे, जेको टेस्ट ज़्यादा वणे तव्हांखे उहो तव्हां पी सघो था ऐं मज़ो वठी सघो था। ऐं उन खां अलावा करशी जो ॿियो बि प्रोडक्ट आहे जेको तव्हां ॿुधाईं सही करशी जोहर जो शांदो। जेकॾहिं तव्हांजी तबियत ठीकु न आहे, जेकॾहिं तव्हांखे बुखार आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे, त पोइ करशी जो जोहर जो शांदो ज़रूरु वापरायो। करशी जोहर जो शांदे पीअण सां फुर्ती अची वेंदी आहे, चुस्ती अची वेंदी आहे। इबादतूं कंटिन्यू रखणु चाहियो था, ख़लल न पवे, पाण खे चाक चङो भलो रखणु चाहियो था, त पोइ करशी जो जोहर जो शांदो मार्केट में मौजूदु आहे। खोड़ सारा हुनजा फ्लेवर आहिनि, कहिड़ो कहिड़ो फ्लेवर आहे तव्हांखे पिरह ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, अव्हां सही था चओ। ऐं तव्हां चाहियो था रमज़ान जो महीनो आहे, अव्हां इबादतूं करणु चाहियो था, रोज़ा रखणु चाहियो था ऐं इहो चाहियो था तव्हांजी इबादतुनि में जेको आहिनि को ख़लल न अचे, त पोइ करशी जोहर जो शानदार जो इस्तेमालु करियो। उहो मुख़्तलिफ़ फ्लेवर्स में आहे, चॉकलेट बि आहे, हनी बि आहे, शुगर फ्री बि आहे, मतिलबु डायबिटिक पेशेंट जेके आहिनि उहे जोहर जो शानदार बि पी सघनि था। उनखां अलावा करशी जामे श्री जो शरबत बि पी सघंदा, उहो बि शुगर फ्री शरबत मौजूदु आहे मार्केट। सो इन सुहिणी ॻाल्हि ते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि खुरम रखे। आख़िर में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾियूं वेंदासीं, तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। सो मोकिलाणी कहिड़ी, टेक केयर, अल्लाह भाई। अल्लाह निगहबान। अरीबा साहिबा खे नसीहत नात ॿुधाइनि जी। खुशबू है दो आलम में तेरी गुलचीदा किस्मों से बयां किस्मों से बयां तेरे औसाफ़े हमीदा तुझ सा कोई आया तुझ सा
किस मुँह से बयां हूँ तेरे औसाफ़ उम्मीदा खुशबू। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।